शांति यदि मुझे तारीख है 3/7/2025 सच मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार हिन बेहद जे नाटक में तव्हां वंडरफुल एक्टर आहियो। हिन बेहद जे नाटक में तव्हां वंडरफुल एक्टर आहियो। ये अनादि नाटक आहे, हिन में कुझु बि बदिली न थी सघंदो आहे। प्रश्न बुद्धिवान दुरादेशी ॿार कीअं हिकु गुह्य राज खे सम्झी सघंदा आहिनि। उत्तर आहे मूल वतन खां वठी करे सॼे ड्रामा जे आदि मध्य अंत जो गुह्य राज आहे उहो दुरादेशी ॿार ई सम्झी सघंदा आहिनि। बीज ऐं झाड़ जो सॼो ज्ञान उन्हनि जी बुद्धि में रहंदो आहे। वो ॼाणंदा आहिनि हिन बेहद जे नाटक में आत्मा रूपी एक्टर जो चोलो पाए करे पार्ट वॼाए थी। इन सतयुग खां वठी करे कलयुग ताईं पार्ट वॼाइणो है न। आत्मा खे सतयुग खां वठी करे कलयुग अंत ताईं पार्ट वॼाइणो। कोई बि एक्टर विच में वापसि न वञी सघंदा आहिनि। कोई भी एक्टर्स विच में वापसि न वञी सघंदा आहिनि। गीता तूं राति गवाई सुम्ही करे। ओम शांति। इहे गीत ॿारनि ॿुधियो। हाणे हिन में कोई अक्षर राइट बि आहे त रॉन्ग बि आहे। सुख में त सिमरन न कबो आहे न, दुख में ई भॻवान खे यादि कंदा आहियूं। दुख खे बि अचिणो आहे ज़रूरु, तॾहिं त माण्हू भॻवान खे यादि करनि। दुख त तॾहिं आहे, दुख तॾहिं त आहे, दुख हुजे तॾहिं त सुख ॾियण वारो बाबा खे अचिणो पए। मिठे मिठे ॿारनि खे मालूम आहे। हाणे असां सुखधाम जे लाइ पढ़ूं था, शांतिधाम ऐं सुखधाम। पहिरों मुक्ति पोइ जीवन मुक्ति। शांतिधाम घर आहे, हुते कोई पार्ट न वॼाईंदा आहिनि। एक्टर्स घर में हली वेंदा आहिनि, हुते कोई पार्ट न वॼाईंदा आहिनि। पार्ट स्टेज ते वॼाइबो आहे। इहे बि स्टेज आहे न, जीअं हद जा नाटक हूंदा आहिनि वैसे बेहद जो नाटक इहो आहे। इन जे आदि मध्य अंत जो राज बाबा जे सिवाइ कोई ॿियो सम्झाए न सघंदो आहे। वास्तव में इहे यात्रा अथवा युद्ध अक्षर सिर्फ़ु सम्झाइण लाइ कम में ईंदा आहिनि। बाक़ी हिन में युद्ध आदि जी त कुझु ॻाल्हि आहे न। यात्रा बि अक्षर आहे, बाक़ी आहे त यादि कंदे कंदे पावन ठही वेंदव। ये यात्रा पूरी थी, पूरी बि हिते ई थींदी। काथे वञिणो न आहे असांखे। ॿारनि खे सम्झाइबो आहे पावन ठही करे पंहिंजे घर हलणो है न। असां हथ पेरनि सां थोरी काॾे वञूं था, असां त हिते ई वेठा आहियूं। हा, बाक़ी असां यादि जी यात्रा छो चईंदा आहिनि बाबा, छो जो असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे मथे यादि कंदा आहियूं सभु कुझु भुलिजी करे। त हुन असां बाबा खे यादि कंदा आहियूं, विच में कोई ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं ॾाढे तूफ़ान रूप में ईंदी आहिनि, कॾहिं कहिड़े रूप में। त इन करे बाबा हिन खे यात्रा नाम ॾिनो अथई। बाक़ी असां किथे वेंदासीं, शरीर हिते जली वेंदो, आत्मा मथे हली वेंदी, पोइ वापसि हेठि पंहिंजे नए शरीर में ईंदी है न। अपवित्र त वञी न सघूं, पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। मुंहिंजे आत्मा में सॼे चक्कर जो पार्ट आहे। हाणे उहो पार्ट पूरो थी वियो। बाबा राय ॾींदा आहिनि, ॾाढी सहज आहे। मूंखे यादि करो, बाक़ी वेठा त हिते ई आहियो, काथे वञिणो थोरी आहे। बाबा अची करे चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव। युद्ध कोई आहे न, पंहिंजे खे सतो प्रधान ठाहिणो आहे, माया ते जीत पाइणी आहे। मतिलबु व्यर्थ संकल्प विकल्प आसरी स्वभाव संस्कार असां वापसि खां उन्हनि जे वश थी करे कोई कमु न करूं, उन्हनि जी अविद्या थी वञे। हुनखे चइबो आहे माया ते जीत पाइणी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि 84 जो चकर पूरो थियणो आहे। भारत सतो प्रधान हुयो, उन में ज़रूरु मनुष्य ई हूंदा न। ज़मीन थोड़ी बदलदी, ये ज़मीन हूंदी।
बसि हीअ सुठी थी वेंदी। हाणे तव्हां ॼाणंदा असां सतो प्रधान हुयासीं, पोइ तमो प्रधान ठहिया आहियूं, हाणे वरी सतो प्रधान ठहिणो आहे। मनुष्य पुकारंदा बि आहिनि की अची करे असांखे पतत खां पावन ठाहियो, परंतु उहो केरु आहे, कीअं ईंदो आहे, इहे केरु कुझु बि न ॼाणंदो आहे। हाणे बाबा तव्हांखे सम्झायो अथई मां केरु आहे, कीअं ईंदो आहे, केतिरो ऊच मर्तबो तव्हां पाईंदा आहियो। हुतां जा ग़रीब बि ॾाढा ऊच हूंदा, हितां जे साहूकारनि सां, भले केतिरा बि वॾा वॾा राजायूं हुजनि, हितां जा धन ॾाढो हुजे, परंतु आहिनि त विकारी न। इन्हनि सां हुतां ई जी साधारण प्रजा बि ॾाढी ऊच ठहींदी। बाबा फ़र्क़ु बदिलाईंदा आहिनि, रावण जो परछायो अचण सां पतत ठही वेंदा आहिनि न, रावण जो परछायो अचण सां पतत थी वेंदा आहिनि। निर्विकारी देवताउनि जे अॻियां पंहिंजे खे पतत चई पोइ मथो वञी करे टेकंदा आहिनि। बाबा हिते ईंदा आहिनि त फट सां ऊच चढ़ाए ॾींदा आहिनि, स्मृति ॾियारंदा आहिनि न। जीअं ई बाबा चईंदा आहिनि की तव्हां लक्ष्मी नारायण ठहिण वारा आहियो त असांखे स्मृति ईंदी आहे, ख़ुशी थींदी आहे। सेकेंड जी ॻाल्हि आहे न, हाणे बाबा टियों नेत्र ॾिनो अथई ज्ञान जो। तव्हां ॿार दुरादेशी ठही वेंदा आहियो, मथे मूल वतन खां वठी करे सॼे ड्रामा जो चक्कर तव्हांजी बुद्धि में आहे। जीअं हद जो ड्रामो ॾिसी करे ईंदा आहियो, ॿुधाईंदा आहियो न छा छा ॾिठो, बुद्धि में भरियलु आहे न, भरियलु हूंदो आहे न, जो वर्णन कंदा आहियो। मां आत्मा में भरी करे ईंदा आहियो, पोइ अची करे डिलीवर कंदा आहियो। इहे पोइ बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां ॿारनि जी बुद्धि में इहे बेहद जो ड्रामे जे आदि मध्य अंत जो राज रहणो खपे, है न। असां आत्मा जी बुद्धि में हिन बेहद जे ड्रामा जो राज हुजणो खपे। त बाबा जी असांखे चवनि था सॼो ॾींहुं बुद्धि में रहणो खपे। जो रिपीट थींदो आहे उहा हद जा नाटक में त हिकु एक्टर निकिरी वेंदो आहे त बदिली में ॿियो अची वेंदो आहे। कोई बीमार थी वञे त बदिले पोइ ॿियो ऐड थी करे छॾंदा आहियूं। ईअं त चैतन्य ड्रामो हिन में जरा बि अदली बदली न थी सघंदी आहे। बाबा खे असां चऊं बाबा हीअं न हीअं, पर हीअ त ठहियलु आहे, हाणे छा करूं। तव्हां ॿार ॼाणंदा असां आत्मा ई आहियूं, इहे शरीर रूपी चोलो आहे न, जो असां पाए करे असां बहुरूपी पाठ वॼाईंदा आहियूं। नाम रूप देश फीचर्स बदिलंदा वेंदा आहिनि। एक्टर्स खे पंहिंजी एक्ट जो त मालूम हूंदो आहे न। बाप ॿारनि खे चक्कर जो राज़ सम्झाईंदा आहिनि। दुनिया में एक्टर्स खे पंहिंजी एक्ट जो त मालूम हूंदो आहे, हिते त असां सभु कुझु भुलिजी वेंदा आहियूं, है न। बाप ॿारनि खे चक्कर जो राज़ सम्झाईंदा आहिनि, है न। सत्युग खां वठी करे कलयुग ताईं ईंदा आहिनि, सत्युग खां वठी करे कलयुग ताईं ईंदा आहियो, है न। बाबा चईंदा आहिनि कलयुग ईंदो आहे, पोइ वेंदा आहिनि, पोइ नए सिर अची करे पाठ वॼाईंदा आहिनि। इन्हनि जी डिटेल सम्झाइण में टाइम लॻंदो आहे। बीच में भले नॉलेज आहे, पोइ पोइ बि सम्झाइण में टाइम त लॻंदो आहे न, है न। पोइ बि सम्झाइण में टाइम त लॻंदो आहे। तव्हांजी बुद्धि में सॼो बीज ऐं झाड़ जो राज आहे। सो बि जो सुठा बुद्धिवान आहिनि उहे सम्झंदा आहिनि कि इन्हनि जो बीज मथे में आहे। इन्हनि जी उत्पत्ति पालना ऐं संहार कीअं थींदो आहे। जो बुद्धिवान ॿार आहिनि उहे ॼाणंदा आहिनि। बीज में भले नॉलेज आहे, उहो बि सम्झाइण में टाइम त लॻंदो आहे न, है न। त लेकिन बुद्धिवान ॿार सम्झी वेंदा आहिनि कीअं हिन ड्रामा जी उत्पत्ति थींदी आहे, पोइ पालना थींदी आहे, पोइ इहे ख़तमु थींदो आहे। इन करे त्रिमूर्ति बि ॾेखारींदा आहिनि। इहे सम्झाइण जो बाबा ॾींदा आहिनि, ॿियो कोई बि ॾेई न सघे, है न। जॾहिं हिते ईंदा आहिनि तॾहिं पतो पवंदो आहे। इन करे तव्हां सभिनि खे चईंदा आहिनि हिते अची करे सम्झो।
कोई ॾाढा कटर हूंदा आहिनि जो चईंदा आहिनि असांखे कुझु ॿुधणो ई न आहे। कोई त पोइ ॿुधंदा बि आहिनि, कोई लिटरेचर वठंदा आहिनि, कोई न बि वठंदा आहिनि। तव्हांजी ॿुधी हाणे केतिरी विशाल थी वई आहे न, दूरादेशी थी वई आहे। चइनि लोकनि खे तव्हां ॼाणंदा आहियो, मूल वतन जंहिंखे निराकारी दुनिया चइबो आहे। बाक़ी सूक्ष्म वतन जो त कुझु बि न आहे। कनेक्शन सॼो मूल वतन ऐं स्थूल वतन जो आहे। सूक्ष्म वतन त ईअं ई जीअं हाणे जो आत्मायूं हली वियूं है न, जेकी निमित आहिनि, जेकी निमित हुयूं, उन्हनि द्वारा बाबा एॾो सारो कार्य करायूं ऐं ॿियो बि कार्य रहियल आहे। ऐं हाणे शिव बाबा जो साकार पाठ पूरो थी वियो, अव्यक्त पाठ पूरो थी वियो, त यज्ञ कीअं हलंदो? त इन करे सूक्ष्म वतन में वञी करे डायरेक्शन वठी ईंदा आहिनि, है न। हिन करे त सूक्ष्म वतन जो कोई कनेक्शन न आहे। कनेक्शन सॼो मूल वतन ऐं स्थूल वतन जो आहे। बाक़ी सूक्ष्म वतन त थोरे समय जे लाइ आहे। बाक़ी आत्मायूं सभु मथां खां हिते ईंदियूं आहिनि पाठ वॼाइण। ये झाड़ सभु धर्मनि जो नंबरवार आहे। सभु धर्मनि जो नंबरवार आहे। ये मनुष्य जो झाड़ आहे बिल्कुलु एक्यूरेट। ये मनुष्य जो झाड़ आहे बिल्कुलु एक्यूरेट। कुझु बि अॻियां पुठियां थी न सघे। है न, असांखे भले हीअं लॻे हीअं छो हीअं थियणो खपे, असां ईअं चई सघंदा आहियूं लेकिन बदिली न करे सघंदा आहियूं। न आत्मायूं ॿियो कोई जॻह वेही सघंदियूं आहिनि। आत्मायूं ब्रह्म तत्व में बीठी वेंदियूं आहिनि, जीअं स्टार्स आकाश में बीठा आहिनि। इहे स्टार्स त दूर खां नंढा नंढा ॾेखारे में ॾींदा आहिनि त वॾा, लेकिन आत्मा त न नंढी थींदी न वॾी, न नंढी वॾी थींदी आहे, न विनाश खे पाईंदी आहे। तव्हां गोल्डन एज में वेंदा आहियो, पोइ आयरन एज में ईंदा आहियो। असां गोल्डन एज में वेंदा आहियूं, पोइ पुनर्जन्म वठी आयरन एज में ईंदा आहियूं। ॿार ॼाणंदा आहिनि असां गोल्डन एज में हुयासीं, हाणे आयरन एज में अची विया आहियूं। कोई वैल्यू न रही असांजी। भले माया जी चमक केतिरी बि आहे, परंतु ये रावण जी गोल्डन एज, वो ईश्वर जी गोल्डन एज। ये माया जी रावण जी गोल्डन एज आहे, वो ईश्वर जी गोल्डन एज आहे। मनुष्य चाहींदा रहंदा आहिनि 6-7 वर्ष में एतिरो अनाज थींदो, जो ॻाल्हि न पुछो। ॾिसो उन्हनि जो शाप, उन्हनि जो प्लान छा आहे ऐं तव्हां ॿारनि जो प्लान छा आहे। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो प्लान आहे पुराणी दुनिया खे नयो ठाहिणु। तव्हांजो हिकु ई प्लान आहे, तव्हांजो हिकु ई प्लान आहे। ॼाणंदा आहियो बाबा जी श्रीमत ते असां पंहिंजो वरसो वठूं था, है न। बाबा नई दुनिया ठाहिनि था, असां बि उन्हनि में मददगार आहियूं। असांखे हाणे उन दुनिया जो वरसो वठिणो आहे। बाबा रास्तो ॿुधाईंदा आहिनि, श्रीमत ॾींदा आहिनि, यादि में रहण जी बात ॾींदा आहिनि। मत अक्षर त आहे संस्कृत अक्षर, त बाप न चईंदा आहिनि। बाबा त हिंदी में ई सम्झाईंदा आहिनि। भाषाऊं त ढेर आहिनि, है न। बाबा ईअं न चईंदा आहिनि की मां तव्हांखे मत थो ॾियां। बाबा त चईंदा मां तव्हांखे जो बि डायरेक्शन आहे उहो ॾियां थो। इहे त मत संस्कृत अक्षर आहे न, त बाबा न चईंदा आहिनि। बाबा त हिंदी में ई सम्झाईंदा आहिनि। भाषाऊं त ढेर आहिनि, इंटरप्रेटर बि हूंदा आहिनि जो ॿुधी करे पोइ ॿुधाईंदा आहिनि। हिंदी इंग्लिश त ॾाढा ॼाणंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि। बाक़ी माताऊं घर में रहण वारियूं एतिरो न पढ़ंदियूं आहिनि। अॼुकल्ह विलायत में अंग्रेजी सिखंदा आहिनि, त पोइ हिते अचण सां अंग्रेजी ॻाल्हाइण लॻी वेंदा आहिनि। हिंदी ॻाल्हाए न सघंदा आहिनि। घर में ईंदा आहिनि त मां सां अंग्रेजी में ॻाल्हाईंदा लॻी वेंदा आहिनि। हा, उहो वीचारी मुंहिंजी पवंदी आहे, असां छा ॻाल्हायूं अंग्रेजी। उन्हनि खे टूटी फूटी हिंदी सेखारिणी पियो। सत्युग में त हिकु राज्य, हिकु ई भाषा हुई, है न। जो हाणे पोइ वरी खां स्थापना थिए थी।
सप्तक में त हिकु ई राज्य हिकु ई भाषा हूंदी जो हाणे स्थापना थिए थी। हर 5000 वर्ष पोइ इहे सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे सो बुद्धि में रहणो खपे। हाणे हिकु बाप जी यादि में रहणो आहे। हिते तव्हांखे फुर्सत सुठी रहंदी आहे। असांखे हिकु बाप जी यादि में रहणो आहे। हिते असांखे फुर्सत सुठी आहे। सवेरे में सनानु आदि करे ॿाहिरि घुमण फिरण में मज़ो ईंदो आहे। अंदर में ये यादि रहे असां सभु एक्टर्स आहियूं। ये बि हाणे स्मृति आई। बाबा असांखे 84 जे चक्कर जो राज सम्झायो अथई। असां सतो प्रधान हुयासीं। इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे न। असां सतो प्रधान हुयासीं, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मनुष्य घुमंदा फिरंदा आहिनि, उन्हनि जी कुझु बि कमाई न आहे, है ना। असां त घुमंदे फिरंदे बि बाबा जी यादि में रहूं त बि एॾी कमाई आहे। तव्हां त ॾाढी कमाई कंदा आहियो। बुद्धि में चक्र बि यादि रहे, पोइ बाप खे यादि कंदा आहियो न। चक्र बि यादि रहे त बाबा खे यादि कंदा आहियो न। बुद्धि में चक्र यादि रहे। कमाई करण जी युक्तियूं बाबा ॾाढी सुठी ॿुधाईंदा आहिनि, सुठी ॿुधाईंदा आहिनि। कमाई करण जी युक्ति बाबा ॾाढी सुठी ॿुधाईंदा आहिनि। जो ॿार ज्ञान जो विचार सां अगरि मंथन न कंदा आहिनि, उन्हनि जी बुद्धि में माया खिटखिट कंदी आहे। उन्हनि खे माया तंग कंदी आहे। अंदर में ये वीचार करो, असां ये चक्कर कीअं लॻायो। सतयुग में एतिरा जन्म वरिता, पोइ हेठि उतरंदा आया आहियूं। हाणे पोइ सतो प्रधान ठहिणो आहे। बाबा चयो आहे मूंखे यादि करो त सतो प्रधान ठही वेंदा। हलंदे फिरंदे बुद्धि में यादि रहे त माया जी खिटखिट समाप्त थी वञे। तव्हांजो ॾाढो फ़ाइदो थींदो। पर स्त्री पुरुष साथ वेंदा आहिनि। हर हिक खे पंहिंजी सिर्फ़ु महिनत करणी आहे। पंहिंजो ऊच पद पाइणो। हर हिक खे पंहिंजी महिनत करणी आहे, पंहिंजो ऊच पद पाइणो। अकेले में वञण सां ॾाढो मज़ो ईंदो आहे। अकेले मतिलबु बाबा सां गॾु वञो, ईअं अकेला न वञिजो। मतिलबु उहो स्थूल में भले अकेला वञो, लेकिन हीअं बुद्धि बाबा सां गॾु लॻल रहे। पंहिंजी ई धुन में रहंदो। ॿियो साथ में हूंदो त बुद्धि हेॾे होॾे हली वेंदी आहे। अकेलो मां बाबा सां गॾु आहियां त मज़ो ईंदो। ॿियो साथ में हूंदो त हेॾे, लेकिन साथ बि अगरि सुठो हुजे, ज्ञानी टू आत्मा जो हुजे त सुठो वीचार हलंदो। संग बि सुठो हुजिणो खपे। आहे ॾाढो सहज। बगीचा त सभु जॻह आहे। इंजीनियर हूंदो त उनजो इहो ई चिंतन हलंदो कि हिते पुल ठाहिणी आहे, इहा करिणो आहे। बुद्धि में प्लान अची वेंदो। तव्हां बि घर में वेठे पोइ बि बुद्धि हुन तरफ़ लॻी रहे। इहा आदत रखो त तव्हांजे अंदरि इहो ई चिंतन हलंदो रहे। पढ़णो बि आहे, धंधो आदि बि करिणो आहे। बूढ़ो जवान ॿार आदि सभिनि खे पावन ठहिणो आहे। बूढ़ो जवान आदि सभी आत्माउनि खे पावन ठहिणो आहे न। आत्मा खे हक़ आहे आत्मा सां, बाप सां वरसो वठण जो। हर आत्मा जो हक़ आहे बाबा खां वरसो वठण जो, इंडिविजुअली। हिते कंहिंजो शेयर न मिलंदो, है न। कंहिंजो शेयर न मिलंदो। हर हिक खे इंडिविजुअली पुरुषार्थ करिणो आहे बाबा खां वरसो वठण जो। ॿारनि खे बि नंढपण सां इहे ई बीज पियो हुजे त ॾाढो सुठो हूंदो। आध्यात्मिक विद्या ॿियो कोई सिखाए न सघे सिवाय बाबा जे। तव्हांजी इहे जो आध्यात्मिक विद्या आहे, इहे तव्हांखे बाबा जी करे पढ़ाईंदा आहिनि। उन स्कूलनि में मिलंदी आहे जिस्मानी विद्या, ऐं उहा आहे शास्त्रनि जी विद्या।
इहे पोइ रूहानी विद्या आहे जो तव्हांखे भॻवानु सिखलाईंदा आहिनि। इन्हनि जो कंहिंखे बि पतो न आहे। इन्हनि खे चइबो आहे स्पिरिचुअल नॉलेज। ये नॉलेज जॾहिं शिव टीचर अचे, बाबा टीचर अचे, तॾहिं ई असांखे इहा नॉलेज पढ़ाए सघंदा आहिनि। जो रूह अची करे पढ़ाईंदी आहे, उन्हनि खे ॿियो कोई नाम न रखी सघंदा आहियूं। इहे त स्वयं बाबा अची करे पढ़ाईंदा आहिनि। भॻवानु वाचे आहे न, भॻवानु हिकु ई बार हिन सृष्टि ते अची करे सम्झाईंदा आहिनि। इन्हनि खे रूहानी नॉलेज चइबो आहे। उहो शास्त्रनि जी विद्या अलॻि आहे। तव्हांखे पतो आहे कि इहा नॉलेज हिकु जिस्मानी आदि जी आहे, जिस्मानी कॉलेज आदि जी आहे, ॿी आहे आध्यात्मिक शास्त्रनि जी विद्या, टी आहे इहा रूहानी नॉलेज जो परमात्मा रूहनि खे अची सम्झाईंदो। केॾी वंडरफुल नॉलेज आहे जो बाबा आत्माउनि खे अची सम्झाईंदा आहिनि। केतिरी ढेर आत्मायूं आहिनि जो बाबा जे हिन स्कूल में पढ़ाई पढ़ंदियूं आहिनि, है न। ऐं हिन पढ़ाई सां असांखे डिग्री छा मिलंदी? सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम, है न। ये नंबरवार आत्माउनि में हुननि खे डिग्री मिलंदी। जीअं सम्झो इंजीनियर जी डिग्री त सभिनि खे मिलंदी, लेकिन कोई फर्स्ट क्लास इंजीनियर, कोई सेकेंड डिग्री वारो, सेकेंड डिवीज़न वारो, कंहिंजी केतिरी परसेंटेज, केतिरी परसेंटेज। त बाबा चवनि था उहो भल केतिरा बि वॾा वॾा डॉक्टर ऑफ फिलोसफर हुजनि, परंतु उन्हनि वटि बि शास्त्रनि जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हांजी इहा नॉलेज बिल्कुलु अलॻि आहे। हिन खे चइबो आहे स्पिरिचुअल नॉलेज, जो स्पिरिचुअल फादर हाणे असांखे ॾियनि था। उहो बि आत्माउनि जो बाप आहे। उहो ई पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि जी महिमा आहे उहो शांति जो सागर, सुख जो सागर। कृष्ण जी महिमा बिल्कुलु अलॻि आहे। गुण अवगुण मनुष्य में हूंदा आहिनि जो चईंदा रहंदा आहिनि। बाबा जी महिमा त यथार्थ रीति तव्हां ॼाणंदा आहियो। उहो त सिर्फ़ु तोते मुआफ़िक़ ॻाईंदा आहिनि, अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। अगरि उहो भॻवान जी इहा महिमा बि कंदा आहिनि कि उहो मुक्ति जीवन मुक्ति दाता आहे, शांति जो सागर आहे, त बि अर्थ न चईंदा आहिनि। त ॿारनि खे बाबा राय ॾींदा आहिनि पंहिंजी उन्नति कीअं करो। पुरुषार्थ कंदा रहंदा त पोइ पको थी वेंदो न। पोइ ऑफिस में कमु करण समय बि स्मृति ईंदी जो बाबा असांखे पढ़ाए थी। ईश्वर जी स्मृति रहंदी, माया जी स्मृति त अधु कलाक रही आहे। हाणे बाबा यथार्थ रीति वेही सम्झाईंदा आहिनि। पंहिंजे खे ॾिसो, असां छा हुयासीं, हाणे छा ठही विया आहियूं। पोइ असांखे बाबा अहिड़ो देवता ठाहिनि था। उहा बि तव्हां ॿार बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहियो। पहिरियों भारत ई हुयो, भारत में ई बाबा ईंदा आहिनि पाठ वॼाइण। तव्हां आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयो। तव्हांखे पवित्र ठाहिण बाबा ईंदा आहिनि, न त पिछाड़ी तव्हांखे पवित्र ठहिणो आहे, न त पिछाड़ी में ईंदा पोइ छा सुख पाईंदा। भक्ति जास्ती न कई हूंदी त ईंदा ई न। जेका माण्हू हूंदा आहिनि ॿार, जेका अगरि पिछाड़ी में ईंदा त छा फ़ाइदो। भक्ति जास्ती न कई हूंदी त ईंदा ई न। सम्झी वेंदा ये एतिरो पोइ सम्झणो खपे ये एतिरो ई उठाए सघंदा आहिनि। सम्झी त सघंदा आहिनि न, ॾाढी महिनत कंदा आहिनि, पोइ बि कोई विरला निकिरंदा आहिनि, है न। हेॾा सारा प्रदर्शनियूं, मेला, कोर्स, है न, लेकिन यथार्थ रीति केरु निकिरंदो आहे? कोई विरलो ई निकिरंदो। बाबा चईंदा न, जेतिरी तव्हांखे बाबा जी यादि रहंदी, जेतिरो तव्हां श्रीमत ते हलंदव, हुन अनुसार ई तव्हां आत्माउनि में बल भरे सघंदा।
बाबा चवनि था लेकिन थकिणो न आहे, पुरुषारत कंदा रहो। एॾी वॾी दुनिया आहे, कोई न कोई खे पकड़ंदा रहो, बाबा जो ज्ञान ॾींदा रहो, कोई न कोई त निकिरी वेंदो। महिनत त करणी आहे न, हिन में ख़ुदि खे बि महिनत करणी आहे, है न। हिन में ख़ुदि खे बि महिनत करणी आहे। महिनत बग़ैर कुझु मिलंदो थोरी आहे। प्रजा त ठहींदी रहंदी। बाबा ॿारनि खे उन्नति जे लाइ युक्ति ॿुधाईंदा आहिनि। ॿार पंहिंजी उन्नति करणी आहे त सवेरे सवेरे सनानु आदि करे एकांत में वञी करे चकर लॻायो या वेही रहो। बाबा ॿारनि खे उन्नति जे लाइ युक्ति ॿुधाईंदा आहिनि। ॿार पंहिंजी उन्नति करणी आहे त सवेरे सवेरे सनानु आदि करे एकांत में वञी करे चकर लॻायो या वेही रहो। तंदुरुस्ती जे लाइ पैदल करण बि सुठो आहे। बाबा बि यादि पईंदो, ड्रामा जो राज बि ॿुधी में रहंदो। केतिरी कमाई आहे, ये सची कमाई आहे। उहा कमाई पूरी थी, पोइ हिन कमाई जो चिंतन करो। मतिलबु जेको धंधो कंदा आहिनि, डिफ़िकल्टी त कुझु बि न आहे। बाबा खे ॾिसो केतिरो सॼो बाबा ॾिठो अथई, कोई पंहिंजी पूरी जीवन कहानी आदि लिखंदा आहिनि। अॼु एतिरे बजे उथिया, पोइ हीअ कयो, सम्झंदा आहिनि पिछाड़ी वारा पढ़ी करे सिखंदा। वॾा वॾा मनुष्यनि जी बायोग्राफी पढ़ंदा आहिनि, ॿारनि जे लाइ लिखित आहे। पोइ ॿार बि घर में ईअं सुठे सुभाउ जा हूंदा आहिनि। ॿार माउ पीउ पंहिंजे ॿारनि जे लाइ लिखंदा आहिनि, पोइ ॿार पढ़ी करे उअं थींदा आहिनि। वॾा वॾा मनुष्यनि जी बायोग्राफी पढ़ंदा आहिनि, ॿारनि जे लाइ लिखित आहे। पोइ ॿार बि घर में ईअं सुठे सुभाउ में जा हूंदा आहिनि। हाणे त ॿारनि खे पुरुषारत करे सतो प्रधान ठहिणो है न। हाणे त ॿारनि खे सतो प्रधान ठहिणो। सतो प्रधान दुनिया जो वरी खां राज्य वठिणो, है न। सतो प्रधान दुनिया जो वरी खां राज्य वठिणो। तव्हां ॼाणंदा आहियो कल्प कल्प असां राज्य वठंदा आहियूं, पोइ गवाईंदा आहियूं। तव्हांजी बुद्धि में इहे सभु आहे, तव्हांजी बुद्धि में इहे सभु आहे। जो बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो कल्प कल्प असां राज्य वठंदा आहियूं, पोइ गवाईंदा आहियूं। तव्हांजी बुद्धि में सभु ॻाल्हियूं आहिनि। इहा आहे नई दुनिया नए धर्म जे लाइ। इहा आहे नई दुनिया नए धर्म जे लाइ, नई नॉलेज। हिन करे मिठे मिठे ॿारनि खे वरी खां बि सम्झाईंदा आहिनि, जल्दी जल्दी पुरुषारत करो, जल्दी जल्दी पुरुषारत करो। शरीर ते भरोसो थोरी आहे। अॼुकल्ह मौत बि ॾाढी ईज़ी थी वई आहे। हुते अमरलोक में ईअं मृत्यु कॾहिं न थींदी आहे। हिते त वेठे वेठे कीअं माण्हू हले थो वञे न। हाणे त माण्हू ॾिसो ई था कीअं वेठे वेठे नचंदे नचंदे खाईंदे खाईंदे पंहिंजी ड्यूटी कंदे कीअं माण्हू हार्ट अटैक जे कारण शरीर छॾे था छॾनि। इन करे पंहिंजो पुरुषारत कंदा रहो, जमा कंदा रहो। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बुद्धि जो ज्ञान चिंतन, बुद्धि खे ज्ञान चिंतन में बिजी रखण जी आदत विझो। जॾहिं बि समय मिले एकांत में वञी करे वीचार सागर मंथन करिणो आहे। ॿारनि खे यादि करे सची कमाई जमा करणी आहे, है न। ॿारनि खे यादि करे सची कमाई जमा करणी आहे। ॿियो आहे दूरादेशी ठही करे न बेहद जे नाटक खे यथार्थ रीति सम्झणो।
दूरादेशी ठही करे। सभी पाठधारी जे पाठ के साक्षी थी करे ॾिसणो आहे। वरदाना मधुरता जे वरदान द्वारा सदा अॻियां वधण वारा श्रेष्ठ आत्मा ठहो। मधुरता अहिड़ी विशेष धारणा आहे जो कड़वी धरनी खे बि मधुर ठाहे ॾींदी। कंहिंखे बि 2 घड़ी मिठी दृष्टि ॾियो, 2 मिठा बोल बोलो त कहिड़ी बि आत्मा खे सदा जे लाइ भरपूर करे ॾींदा। 2 घड़ी जी मिठी दृष्टि व बोल हुन आत्मा जी सृष्टि ई बदिले छॾंदी। हिन 2 घड़ी जी मिठी दृष्टि व बोल हुन आत्मा जी न सृष्टि बदिले छॾंदा न। कोई माण्हू असां सां 2 बोल सुठा बोलंदा आहिनि, हिकदमि कंहिंजे प्रति अहिड़ी नेगेटिविटी हुजे कंहिंजे मन में, भले हुन सां न कए अथई, लेकिन 3rd पर्सन सां अगरि ॿुधई, पतो आहे 3rd पर्सन खे, लेकिन जॾहिं उहो हुन सां मिले ऐं हुनखे मिठी दृष्टि 2 मिठा बोल बोले त उहो सोचो न, अरे तूं त एॾी बुराई कंदो आहे, उहो त एॾी सुठी आहे, है न। त हुनजो हिकदमि दिमाग़ ई चेंज थी वेंदो। ऐं दुनिया में माण्हू केॾो बि दुखी परेशान हुजे, अगरि कोई इंसान सुलझल इंसान, मिठो इंसान अगरि कंहिंसां कोई ॻाल्हाईंदो आहे त हुनजी सृष्टि बदिली वेंदी आहे। तव्हांजा 2 मधुर बोल बि सदा जे लाइ उन्हनि खे बदिलण जे निमित्त थी वेंदा। इन करे मधुरता जो वरदान यादि रखो। सदा मिठो रहणो आहे, सर्व खे ई मिठो ठाहिणो। सदा ख़ुदि बि मिठा रहो, सर्व खे बि मिठा ठाहींदा हलो। स्लोगन आहे, हर परिस्थिति में राज़ी रहो त राजयुक्त ठही वेंदो। हर हिकु ॻाल्हि में कोई न कोई राज समायल आहे। अगरि असां हर परिस्थिति में राज़ी रहंदासीं तॾहिं असां हुन ॻाल्हि में छा राज समायल आहे उहो सम्झी सघंदासीं। अव्यक्त इशारो, संकल्पनि जी शक्ति जमा करे श्रेष्ठ सेवा जे निमित्त ठहो। जॾहिं ॿिया सभु संकल्प शांत थी वेंदा आहिनि तॾहिं हिकु बाप ऐं मां हिन मिलन जी अनुभूति जो संकल्प रहंदो आहे। तॾहिं संकल्प शक्ति जमा थींदी आहे ऐं योग पावरफुल थी वेंदो आहे। इन जे लाइ समाइण व समेटण जी शक्ति धारण करो। सभु कुझु समाए वठो, समेटे वठो, बुद्धि सिर्फ़ु हिकु बाबा वटि लॻी रहे, तॾहिं जमा थींदो, योग पावरफुल थींदो। संकल्पनि में फुल ब्रेक लॻे, ढिलो न। स्टॉप मतिलबु स्टॉप। अगरि 1 सेकेंड जे बजाय ज़्यादा समय लॻी वेंदो त समाइण जी शक्ति कमज़ोर आहे। जेतिरी बि आवाज़ूं थी अचनि, जेतिरा बि दृश्य ॾेखारे में ॾियनि था, जो बि कुझु आहे सभिनि खे समेटे करे समाए वठो। बसि सभु आत्मायूं बाबा जी संतान, बसि हिकदमि शांती ऐं प्योरिटी। बसि ॿियो कोई संकल्प न हुजिणो खपे। अगरि हीअं असां सेकेंड में करे था सघूं त सम्झो समाइण जी शक्ति सुठी आहे, न त कमज़ोर आहे। हिनखे ठीकु करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।